अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंदड़। तइलीम खाते जी बेहसी ऐं बेवसी सकरंट गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल फारम सीमेंट्स कोड 4170 जेको 300 शागिर्दनि ते मुश्तमिल आहे, जंहिंजी बहितरीन बिल्डिंग त मौजूदु आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त 300 शागिर्दनि पढ़ाइण लाइ सिर्फ़ 4 उस्ताद मौजूदु आहिनि ऐं बेंचुनि जे करे अहिड़ी कहर जे सर्दीअ में थधे फर्श ते वेही मासूम ॿारड़ा तइलीम पिराए रहिया आहिनि। आज मेहनत करे पढ़ाईंदा रेगुलर उस्ताद आहिनि। असां तव्हां बिल्डिंग ॾिसो, हर ॾिसो कीअं असां मेंटेन रखिया वेठा आहियूं, पर हाणे अलाए करे ध्यानु न आहे या छा मसइलो आहे, त हिन जे करे जेको असांजी महिरबानी करे असांखे फर्नीचर ॾिनो वञे स्कूल जी बिल्डिंग लाइ। ऐं बायोमेट्रिक वारा हर विज़िट ते ईंदा आहिनि, ॾिसी बि वेंदा आहिनि। अब्दुल्ला ॾियारी साहिबु आयो, उते विज़िट करे वियो, ॾिसी वियो फर्नीचर जी खोट आहे। बायोमेट्रिक वारा हर विज़िट ते असांखां लिखी वेंदा आहिनि त कहिड़ी कहिड़ी शयूं जी खोट आहे। आख़िर असां हुनखे चयोसीं बाबा तव्हां हर जॻह लिखी वेंदा आहियो, असांखे फर्नीचर नथो मिले। चओ हू बि चवनि था असां चऊं था आला इख़्तियारनि खे, पोइ वरी बसि इहो ई अमल थिए थो। जेको मुतालबो असां इहो मुतालबो आहे त असांखे फर्नीचर जल्द अज़ जल्द ॾिनो वञे, जीअं असांजी जेको आहे तालीम जो जेको आहे बराए महिरबानी करे असांखे फर्नीचर ॾिनो वञे, असां तालीम पट ते पिया हासिलु कयूं। हथ ॿधी असां अर्ज़ु था कयूं, असांखे स्कूल में फर्नीचर ॾिनो वञे, महिरबानी करे। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बॉयज़ सकरंट फारम जो हेड आहियां। असांजी स्कूल में उस्तादनि जी खोट आहे, हिन खां पोइ फर्नीचर जी खोट आहे, ऐं इंतिज़ामिया खे अपील थो कयां त असांखे उस्ताद ॾिना वञनि ऐं फर्नीचर ॾिनो वञे, महिरबानी। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।